अस्सलाम वालेकुम डियर फ्रेंड्स। अॼु असांजो टॉपिक आहे टेस्ट्स ऑफ डिविजिबिलिटी। अॼु हिन टॉपिक में असां टेबल ॿिएं जी, टें जी, चौथें जी, पंजें जी ऐं छहें जी हिननि पंजनि टेबलुनि जी डिविजिबिलिटी सिखंदासीं त हीअ जेके खोड़ आहिनि मुकमल तौर ते कहिड़नि खोड़नि जेको आहे सो नंबर्स खे मुकमल तौर ते डिवाइड करे सघनि था। अच्छा, त हाणे पहिरीं अचूं था ॿिके जी टेबल ते। ॿिके जी टेबल जेका आहे सा उन्हनि अंगनि खे लॻंदी जिन जे लास्ट डिजिट इवन हुजे, मसलन 0, 2, 4, 6, 8 कहिड़ो बि अंग हूंदो उन जे आख़िरी डिजिट जेकॾहिं इन्हनि अंगनि जो मां को हूंदो त उनखे ॿिके जी टेबल मुकमल तौर ते वंडे सघे थी। फ़र्ज़ु कयो जेकॾहिं मिसलन 426 आहे, हाणे 426 में जेको लास्ट डिजिट आहे उहो 6 आहे। 6 जेको आहे सो ॿधी अदद आहे, त उनजे करे हिनखे ॿिके जी टेबल जेको आहे सो मुकमल तौर ते वंडे सघे थी। ॿियो अदद खणूं था 927। हाणे 927 जो जेको आख़िरी डिजिट आहे उहो 7 आहे। 7 जेको आहे सो इवन नंबर न आहे, उहो ऑड आहे। ऑड माना 21 आहे, तंहिंजे लाइ हुनखे जेको आहे सो ॿिके जी टेबल मुकमल तौर ते नथी वंडे सघे। अहिड़े तरीक़े सां अञा हिकिड़ो टियों नंबर खणूं था, मसलन 11,638। ठीकु आहे, कहिड़ो बि अदद हुजे, केॾो वॾो छो न हुजे, मिलियन ताईं हुजे, कहिड़ो बि अदद हुजे, पर हमेशह असां हुनजो आख़िरी डिजिट ॾिसंदासीं। जेकॾहिं आख़िरी डिजिट हुनजो ॿधी अदद आहे त उनखे ॿिके जी टेबल मुकमल तौर ते वंडींदी, जे न आहे त उनखे ॿिके जी टेबल मुकमल तौर ते न वंडींदी। हाणे हिन जो आख़िरी डिजिट 8 आहे, त हिनखे जेको आहे सो ॿधी अदद आहे, इवन नंबर आहे, त उनखे ॿिके जी टेबल मुकमल तौर ते वंडे सघे थी। अहिड़े तरीक़े सां जेको बि अदद हूंदो असां हुनजो सिर्फ़ु आख़िरी डिजिट ॾिसंदासीं। आख़िरी जेको अंक हूंदो, जीअं 426 जो जेको आख़िरी अंक आहे, या ईअं खणी चऊं त यूनिट प्लेस जेका आहे, एको जेको आहे उहो एके वारो जेको अंग हूंदो उहो ॿधी हूंदो। जेकॾहिं ॿधी हूंदो त उनखे ॿिके जी टेबल ते मुकमल तौर ते वंडींदी। हाणे अचूं था टिके जी टेबल ते। हाणे टिके जी टेबल जेका आहे उहो अहिड़े तरीक़े सां जेको आहे सो जेको बि तव्हांखे नंबर मिलंदो, फ़र्ज़ु कयो मसलन जीअं 426 आहे, 426। हाणे हीअ जेकॾहिं तव्हांखे नंबर मिलियो आहे उन जी टिके जी टेबल चेक कंदासीं। टिके जी टेबल चेक कंदा, हीअ जेके बि डिजिट्स आहिनि उहे सभु जो सभु पाण में एड कंदव। हाणे कीअं, 4 + 2 + 6। हाणे हीअ जेके 426 आहे, 4, 2, 6 हीअ पाण में जोड़ कंदासीं त बराबरि थींदा नी 12। 4 ऐं 2 6, 6 ऐं 6 12। हाणे जेके 12 आहिनि उन्हनि 12 खे टिके जो खोड़ो लॻे थो, टिनि खे वंड कंदासीं। टिके जो खोड़ो हिननि खे बिल्कुलु 4 दफ़ा लॻे थो। जॾहिं हिनखे चौके जो खोड़ो लॻे थो त असांखे अंडरस्टूड सम्झींदासीं त 400 जेको 26 हूंदो उनखे बि टिके जो खोड़ो मुकमल तौर ते डिवाइड करे सघे थो। अहिड़े तरीक़े सां जेको बि अंक हूंदो उनजो जोड़ कंदासीं। जेको नंबर्स हूंदा उनजा जेके डिजिट्स हूंदा उन्हनि डिजिट्स खे पाण में जोड़ कंदासीं। जीअं 937। हाणे 937 जेको आहे उनजा डिजिट्स जेके हूंदा उहे पाण में जोड़ कंदासीं। 937 जे जॾहिं डिजिट जोड़ कंदासीं, 9 ऐं 3 12, 12 ऐं 7 19, त हीअ थींदा 19। हाणे 19 खे जेको आहे उहो टिके जो खोड़ो जेको आहे सो डिवाइड नथो करे। जॾहिं टिके जो खोड़ो 19 खे डिवाइड नथो करे त 937 खे बि डिवाइड नथो करे सघे। अहिड़े तरीक़े सां जेको बि अदद मिलंदो, भली चाहे मिलियन ताईं हुजे, बिलियन ताईं हुजे, करोड़नि ताईं हुजे, केसी ताईं बि हुजे, सिर्फ़ु इहो साॻे तरीक़े सां उन ते फोकस कंदासीं। जेके बि डिजिट्स उन जा हूंदा, जेके बि अंग हूंदा, उहे सभु जो सभु पाण में जोड़ कंदासीं। जेको असांजो जोड़ निकिरंदो, जवाबु निकिरंदो, उनखे असां टिके जे खोड़े सां डिवाइड कंदासीं। मतिलबु टिके जो खोड़ो उन ते पढ़ंदासीं केतिरा दफ़ा उनखे लॻे थो। जेतिरा दफ़ा उन ते डिवाइड थींदो उनखे लॻंदो त जेकॾहिं पूरो हुनखे लॻे थो त अंडरस्टूड आहे त हुनजे जेको मेन सम हुयो, नंबर मिलियल हुयो असांखे 426, त उनखे डिवाइड कंदो। हाणे अचूं था हाणे चौके जो नंबर। हाणे चौके जो जेको टेबल आहे उहा लास्ट ॿिनि डिजिट्स ते आहे। ईअं सम्झो यूनिट ऐं टेंस खणी अचूं, जेके केॾो बि अंग छो न वॾो हुजे। फ़र्ज़ु कयो 9,376। ठीकु आहे, हाणे हिन जेको यूनिट आहे ऐं हीअ टेंस आहे, त असां हीअ ॿ अंग खणंदासीं। 76। हाणे 76 खे ॾिसंदासीं त छा चौके जो खोड़ो डिवाइड करे थो। हाणे 1 चौंक 4, 3 विया हेॾे, 9 चौंक 36, त 76 खे चौके जो खोड़ो मुकमल तौर ते डिवाइड करे सघे थो, वंडे सघे थो। जॾहिं 76 खे वंडींदो त असां चवंदासीं 9,376 खे बि चौके जो खोड़ो डिवाइड करे सघे थो। वरी जेकॾहिं असां हिकिड़ो ॿियो दर्जो खणूं था, 3,600, त हाणे हिन जे जेके आख़िरी डिजिट आहिनि उहे 2 ज़ीरो आहिनि, डबल ज़ीरो आहे। त जंहिं बि अदद जे आख़िर में 2 ज़ीरो हूंदा त उनखे बि चौके जो खोड़ो डिवाइड करे सघे थो। यादि रखो, जेको यूनिट ऐं टेंस हूंदो, जेको नंबर ठहे थो यूनिट ऐं टेंस जो, जेको आख़िरी 2 अंग आहिनि, जीअं 76 हिते ठहियो आहे, उनखे चौके जो खोड़ो लॻंदो त मुकमल सॼे अदद खे वंडींदो।
या डबल ज़ीरो अंग अथसि त उनखे बि चौंके जो खोड़ो मुकमल तौर ते वंडींदो। हिकु ॿियो नंबर खणूं था, फ़र्ज़ु कयो जेकॾहिं 5649 आहिनि। हाणे ॾिसो हिन जा आख़िरी ॿ डिजिट कहिड़ा आहिनि, हिन जा जेके ॿ आख़िरी डिजिट आहिनि उहे आहिनि 39। हाणे 39 खे चौंके जो खोड़ो जेकॾहिं असां हणूं त हुनखे मुकमल तौर ते न लॻंदो, छो जो 9 चौंक 36 10 चौंक 40 थी थो वञे। त हिन खे जेकॾहिं 39 खे चौंके जो खोड़ो नथो लॻे त 5649 खे चौंके जो खोड़ो मुकमल तौर ते न वंडींदो। हाणे अचूं था पंजे जी टेबल ते। पंजे जी टेबल जेको आहे सो यादि रखी छॾियो सफ़ा सवली आहे। उहे अदद या उहे अंग जिन जे लास्ट में 0 अचे या 5 अचे, 0 अचे या 5 अचे, उन ॿिन्ही अंगनि में लास्ट मतिलबु यूनिट प्लेस कहिड़ो बि अदद वॾो छो न हुजे, या 0 अचे या 5 अचे। जेकॾहिं ॿिन्ही अंगनि मां को बि अंग अचे थो त उनखे पंजे जी टेबल जेका आहे असां मुकमल तौर ते वंडे सघे थी। फ़र्ज़ु कयो 9450 आख़िरी अदद 0 अथसि, मतिलबु 5 जो खोड़ो हिनखे डिवाइड करे सघे थो। फ़र्ज़ु कयो ॿियो दर्जो था खणूं 6735 आख़िरी अदद 5 अथसि त हिनखे 5 जो खोड़ो मुकमल तौर ते वंडे सघे थो। ॿियो दर्जो था खणूंसि 9343 त आख़िरी अदद जेको अथसि उहो 3 अथसि। हाणे जॾहिं हिन जो 3 आहे त हिनखे 5 जो खोड़ो नथो डिवाइड करे सघे, छो जो 5 जो खोड़ो उन्हनि खे लॻंदो जिन जे आख़िर में 0 ऐं 5 हुजे, यूनिट प्लेस मतिलबु पहिरियों अंगु यूनिट प्लेस जेको हुजे 0 हुजे या 5 हुजे। हाणे अचूं था 6 जी टेबल ते। हाणे 6 जी टेबल उन अदद खे लॻंदी जंहिं बि अंग खे हिकु ॿिके जो खोड़ो बि लॻे ऐं टिके जो बि लॻे। हीअ ॿई खोड़ा जेके आहिनि, ॿई जेके टेबल्स आहिनि, कंहिं बि अदद खे जेकॾहिं मुकमल तौर ते वंडींदा त उनखे 6 जी टेबल जेको आहे सो वंडींदी, जे न त हुनखे 6 जी टेबल न वंडींदी। हाणे असां ॿिके जी जेको आहे सो डिविज़िबिलिटी सिखी आया आहियूं त जंहिंजे बि लास्ट डिजिट या इवन यूनिट प्लेस जेको आहे उहो इवन हुजे, 0 2 4 6 8 हुजे। ऐं 3 जी जेका आहे उहा डिविज़िबिलिटी बि असां सिखी आया आहियूं त 3 जी चेक कीअं कबी आहे। त जेको बि अदद असांखे मिलियलु हूंदो उन जी असां छा कंदासीं, डिजिट्स जेके हूंदा उहे पाण में एड कंदासीं। त जीअं 426 4 2 6 पाण में जोड़ कयासीं, ॿारनि खे टिके जो खोड़ो लॻे थो त मतिलबु 426 खे बि लॻंदो। अहिड़े तरीक़े सां इहे ॿई जेके डिविज़िबिलिटियूं आहिनि, उहे ॿई जेके वंडणियूं आहिनि, उहे ॿई चेक कंदासीं। त जॾहिं ॿई खोड़ा लॻंदा तॾहिं छके जो खोड़ो लॻंदो। फ़र्ज़ु कयो असां हिकिड़ो नंबर्स खणूं था, जीअं 636। हाणे 636 ते पहिरीं त असां ॿिके जी टेबल जेको आहे सो चेक कंदासीं त ॿिके जो खोड़ो हुनखे लॻे थो या न। यूनिट प्लेस चेक कंदासीं। हाणे यूनिट जेको आहे सो 6 आहे, त 6 जेको आहे सो इवन नंबर आहे, उनजे लाइ ॿिके जो खोड़ो हुनखे मुकमल तौर ते वंडे थो। वरी ॾिसंदासीं टिके जी टेबल। हाणे टिके जी टेबल छा कंदासीं, वरी साॻे तरीक़े सां हिननि सभिनी डिजिट्स खे पाण में जोड़ कंदा, 6 3 9 9 6 15, हिन जो जेको थिए थो 15, त 15 खे टिके जो खोड़ो वंडे थो त माना 636 खे टिके जो खोड़ो लॻंदो, मतिलबु ॿिके जो खोड़ो हिनखे डिवाइड करे थो त टिके जो खोड़ो हिनखे डिवाइड करे थो। इन मां साबित थियो त हिनखे छके जो खोड़ो जेको हूंदो उहो डिवाइड मुकमल तौर ते करे सघे थो। छके जो खोड़ो हणंदासीं त उहो बि लॻंदुसि। जीअं ॿियो दर्जो खणूं था, फ़र्ज़ु कयो जेकॾहिं हिकिड़ो आहे 539। हाणे 539 पहिरीं त हिन जो यूनिट प्लेस चेक कंदासीं। यूनिट प्लेस छा आहे, 9 आहे, त 9 जेको आहे सो 8 आहे, 21 आहे, इवन नंबर न आहे। ॿिके जो खोड़ो उन्हनि खे लॻंदो जंहिंजो इवन नंबर हुजे, त हिन जो ॿिके जो खोड़ो हिनखे नथो लॻे, त पोइ टिके जो खोड़ो चेक करण जी का बि ज़रूरत कान्हे। त छके जी डिविज़िबिलिटी तॾहिं कमु कंदी जॾहिं ॿई खोड़ा ॿिके जो बि कमु करे ऐं टिके जो बि हुनखे डिवाइड करे सघे, तॾहिं हुनखे छके जी टेबल लॻंदी। पर हिनखे ॿिके जी नथी लॻे त टिके जी कीअं लॻंदी, त पोइ हुनखे छके जी टेबल बि हुनखे डिवाइड नथी करे सघे। अहिड़े तरीक़े सां ॿिके जी, टिके जी, चौके जी, 5 जी ऐं 6 जी डिविज़िबिलिटियूं कमु कंदियूं आहिनि। हाणे अचो उन्हनि जे बारे में कुझु वधीक सम्स जेको आहे सो ॾिसूं था। हाणे ॾिसो हिकिड़ी क़िस्म जी टेबल ठाही आहे। हाणे टेबल में ॾिसो त मुख़्तलिफ़ नंबर लिखिया अथनि, ॿिके जी, टिके जी, चौके जी, 5 जी, 6 जी टेबल जो बि लिखियो आहे। हाणे हिन में टिक ऐं सही ऐं ग़लति जो निशान लॻाईंदासीं। कीअं, हाणे ॾिसो पहिरीं न ते 3549 ते छा ॿिके जो खोड़ो चेक कंदासीं, लॻे थो त ॿिके जो खोड़ो असां डिविज़िबिलिटी सिखी आहियूं त उनखे लॻंदो जंहिंजी लास्ट डिजिट यूनिट प्लेस जेका हुजे उहा इवन न हुजे, ॿधी हुजे, त हिन जी यूनिट प्लेस जेका आहे उहा 21 आहे, तंहिंजे लाइ हिनखे ॿिके जो खोड़ो त बिल्कुलु न लॻंदो। त हिन ते ॾिसूं हिन जी जेका यूनिट प्लेस आहे उहा 5 आहे, त हिनखे 21 आहे, त हिनखे ॿिके जो खोड़ो बिल्कुलु न लॻंदो। त हिनखे वरी टियों नंबर आहे 4000 जो जेका यूनिट प्लेस आहे उहा 0 आहे, त हाणे ॿिके जो खोड़ो उन्हनि खे लॻंदो जंहिंजो लास्ट डिजिट या यूनिट प्लेस जेको हुजे उहो 0 2 4 6 8 हुजे, त हाणे हिन जो जेको यूनिट प्लेस आहे उहो 0 आहे, त उनजे करे हिनखे ॿिके जो खोड़ो मुकमल तौर ते वंडे सघे थो।
ॿियो दादा 3507 3507 में लास्ट डिजिट यूनिट प्लेस जेका आहे उहा 7 आहे, उहा 21 अदद आहे, ॿधी अदद न आहे, त उनजे लाइ उनखे ॿिके जो खोड़ो बिल्कुलु न वंडींदो। आख़िरी अदद आहे 1192 में आख़िरी डिजिट जेको यूनिट प्लेस आहे उहो आहे 2, त 2 जेको आहे सो इवन नंबर आहे, उनजे लाइ हुनखे ॿिके जो खोड़ो मुकमल तौर ते वंडे सघे थो। हाणे अचूं था ट्रिके जी टेबल ते। ट्रिके जी टेबल कीअं चेक कंदासीं, जीअं असां पोइ ते सिखी आया आहियूं। टोटल जेके डिजिट्स हूंदा, जेके नंबर्स हूंदा, उहे पाण में ऐड कंदासीं। 3 5 8 8 4 12 12 9 21। हाणे 21 खे जॾहिं ट्रिके जो खोड़ो लॻे थो त माना 3549 खे ट्रिके जो खोड़ो लॻंदो। हाणे ॿियो जा 3 हिननि खे साॻे तरीक़े सां जोड़ कंदासीं, हिननि खे जोड़ कंदासीं, सभिनी खे जोड़ कंदासीं। अगरि जोड़ खे ट्रिके जो खोड़ो लॻे थो त जेको रियल नंबर हूंदो, उहो सॼो जेको नंबर हूंदो, उनखे ट्रिके जो खोड़ो लॻंदो। 3 6 9 9 5 14, 14 खे ट्रिके जो नथो लॻे त 3605 खे बि न लॻंदो। 4000 आहे। हाणे 4000 में जेकॾहिं 0 0 जोड़ कंदासीं, साॻियो 0 थींदो, 0 में 4 कंदासीं, 4 चईं खे ट्रिके जो नथो लॻे त 4000 खे बि ट्रिके जो खोड़ो न लॻंदो। हाणे हिननि खे बि जोड़ कंदासीं। 3 5 8 8 7 15, 15 खे ट्रिके जो खोड़ो लॻे थो त 3507 खे बि ट्रिके जो खोड़ो लॻंदो। 1 1 2 2 9 11 12 13, 13 खे ट्रिके जो खोड़ो नथो लॻे त 1192 खे बि ट्रिके जो खोड़ो न लॻंदो। चौके ते अचूं था। चौके में असां कीअं सिखियासीं, आख़िरी 2 डिजिट यूनिट ऐं टेंस मां जेको अदद ठहंदो उनखे डिवाइड कंदासीं। यूनिट ऐं टेंस में कहिड़ो अदद ठहे थो, हिन में ठहे थो 49। 49 खे चौके जो खोड़ो लॻे थो, 1 4 4 2 8 1 बचे थो, मतिलबु नथो लॻे त सॼी अदद खे न लॻंदो। आख़िरी डिजिट, आख़िरी 2 अंग कहिड़ा आहिनि, 0 5 आहे। हाणे 0 5 खे बि चौके जो मुकमल नथो लॻे त इनखे बि न लॻंदो। हाणे चौके जो खोड़ो आख़िरी जेको आहे सो 2 0 आहिनि, त उनखे बि चौके जो खोड़ो लॻंदो। छो जो चौके जो खोड़ो उन्हनि खे डिवाइड कंदो जंहिंजे आख़िर में 2 0 हुजनि, या त उनजे जेके यूनिट ऐं टेंस मां जेको अंग ठहे थो उनखे डिवाइड करे, त हिनखे जेको आहे चौके जो खोड़ो डिवाइड करे सघे थो। हिन जा आख़िरी 2 जेके डिजिट आहिनि उहे 0 7 आहे। 0 7 मतिलबु 7 ई आहे, त 7 खे चौके जो खोड़ो नथो लॻे। 1 4 2 8 थी थो वञे, त हिनखे न लॻंदो। हाणे आख़िरी हिन जो अंग आहे 92। हाणे 92 खे चौके जो खोड़ो लॻाईंदासीं। 1 4 2 8 1 2 4 4 3 12, चौके जो खोड़ो 3 दफ़ा लॻे थो, 23 दफ़ा, मतिलबु 92 खे लॻे थो, त 1192 खे खोड़ो बिल्कुलु वंडींदो। 5 जो खोड़ो असां सिखी आहियूं त जंहिंजो बि यूनिट प्लेस या 0 हुजे या जेको आहे सो 5 हुजे। हाणे हिन जो जेको यूनिट प्लेस आहे उहो 9 आहे, त कोन लॻंदुसि। हिन जो 5 आहे त लॻी सघेसि थो, 0 आहे त लॻी सघेसि थो, 7 आहे त नथो लॻी सघेसि, 2 आहे त बि नथो लॻी सघेसि। छके जो टेबल असां कीअं चेक करियासीं त जंहिंखे ॿिके जी टेबल ऐं ट्रिके जी टेबल, ॿिके जी ऐं ट्रिके जी टेबल जेको आहे हुनखे मुकमल तौर ते वंडींदी, त छके जी टेबल बि हुनखे लॻंदी, न त न लॻंदी। ठीकु आहे, त हाणे साॻे तरीक़े सां चेक कंदासीं। त ॾिसो, ॿिके जी टेबल हिनखे लॻी न आहे, ट्रिके जी लॻी आहे। जॾहिं ॿिके जी न आहे लॻी, ट्रिके जी लॻी आहे, त 2 टेबलूं ॿई लाज़मी लॻनि, त छके जी न लॻंदी। छो जो हिकिड़ी टेबल न आहे लॻी, हिनखे त मुरागी ॿिन्ही टेबलुनि न आहे डिवाइड कयो, त छके जी बि डिवाइड न कंदी। हिनखे वरी ॿिके जी टेबल डिवाइड कयो आहे, पर ट्रिके जी टेबल डिवाइड नथी करे सघे, उनजे लाइ छके जी टेबल बि हिनखे डिवाइड न कंदी। हिनखे बि ट्रिके जी टेबल त डिवाइड करे थी, पर ॿिके जी टेबल डिवाइड नथी करे, उनजे लाइ हिनखे छके जी टेबल बि डिवाइड न कंदी। हाणे हिनखे ॾिसो त ॿिके जी टेबल डिवाइड करे थी, पर ट्रिके जी टेबल डिवाइड नथी करे सघे, मतिलबु ॿिन्ही टेबलुनि जो डिवाइड करणु हुनजे लाइ मस्ट आहे, ज़रूरी आहे। त हीअ जेको आहे सो टेबल हिनखे डिवाइड, अंग खे जेको आहे सो टेबल डिवाइड न करे सघंदी।